वज़ीर आज़म शहबाज शरीफ बरतानवी राणी एलिज़ाबेथ जी आख़िरी रस्मन में शिरकत बाद लंडन खां अमरीका रवानो थी वियो आहे, जिथे वज़ीर आज़म अक़वाम मुत्तहिदा जे जनरल असम्बली जे इजलास में पाकिस्तान की नुमाइंदगी कंदो, जॾहिं त शहबाज शरीफ जूं अमरीका में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं बि थियल आहिनि। बरतानवी राणी एलिज़ाबेथ जूं आख़िरी रस्मन में वज़ीर आज़म शहबाज शरीफ समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि शिरकत कई। बरतानवी राणी खे 96 तोपनि जी सलामी ॾिनी वई, जंहिं बादशाही सिपाहियुनि जे काफ़िले में बरतानवी राणी जो ताबूत वेलिंग चर्च आंदो वियो। बरतानवी राणी जी आख़िरी रस्मनि सबबि बरतानिया में आम मोकल कई वई। टीवी चैनल्स ऐं 125 सिनेमाउनि में बरतानवी राणी जो आख़िरी रस्मूं लाइव ॾेखारियूं वयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बरतानवी राणी जी आख़िरी रस्मनि में शिरकत बाद लंडन जे लॉटन एयरपोर्ट खां अमेरिका रवानो थी वियो। वज़ीर आज़म अक़वाम मुत्तहिदा जे जनरल असम्बली जे 77वें इजलास में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। वज़ीर आज़म अक़वाम मुत्तहिदा जे सेक्रेटरी जनरल जी आजगानी में शिरकत कंदो। न्यूयॉर्क में मौजूदगी दौरान वज़ीर आज़म जूं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं बि थियल आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ फ्रांस जे सदर, ऑस्ट्रेलिया जे चांसलर ऐं स्पेन जे सदर सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म जी यूरोपीय यूनियन काउंसिल जे सदर चार्ल्स माइकल सां बि मुलाक़ात थियल आहे। वज़ीर आज़म ग्लोबल फूड सिक्योरिटी समिट में शिरकत कंदो। वज़ीर आज़म जूं चीन, जापान ऐं मलेशिया जे वज़ीर आज़म, तुर्की ऐं ईरान जे सदर ऐं अमरीकी सदर जो बाइडन सां मुलाक़ातूं कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जूं अमरीका में IMF जे MD ऐं वर्ल्ड बैंक जे सदर सां पिणु मुलाक़ातूं रखियल आहिनि।